जी नाज़रीन, इस्लाम कोट तालके जे मुख़्तलिफ़ ॻोठनि ग्वारण काटण ऐं गोड़ाणू जा ही रहवासी आहिनि। मुख़्तलिफ़ बिरादरनि जा माण्हू आहिनि। इस्लाम कोट प्रेस क्लब ते पहुता आहिनि। पुलिस जे जमानदार जे ख़िलाफ़ दाहिनि पिया। अचो त हुननि खां पुछूं त छा था चवनि। मंठार उनड़ पुलिस जो जमानदार आहे, उनखे बदिली कयो त एसपी साहब कयो आहे। बाक़ी साईं अहमद शाह ते इल्ज़ाम लॻाई हथ खां ड्रामो पाण बनी भेलाए साईं अहमद शाह जी सियासी साख ख़राब करण जे लाइ इहो जेको ड्रामो रचायो आहे। हीउ चवे थो 29 नंबर सर्वी मुंहिंजो भेलायो सर्वी जो हारी वेठो आहे। इहो माण्हू मंठार जमादार जेको आहे ग्वारनि जो आहे, इहो कूड़ा इल्ज़ाम हणे थो माण्हू हिते फिराटी माण्हू आहे। असांजो हू चङो माण्हू आहे, हू हर ॻोठ में फ़ैसिला कंदड़ आहे। उहो को धराड़ कोन्हे जेको वञी ॻोही राति जो छॾे। हू खट तां उथी ई कोन अचे थो शहर गाॾी में, वरी बि लथे जो गाॾी में घरे थो वञे। हू को लठ खणी अहिड़ो माण्हू कोन्हे जो हिन ते मिसाल हुन जी उबनियूं वञी बीलाए। हर उनड़ जमानदार जेका ते अहमद शाह ते ब्लेम लॻायो त बाबा अहमद शाह मुंहिंजी बनी बेलाराई 500 खनि माल वठी वियो। असां उते ॻोठण खां पुछा कई त भई अहमद शाह न माल वठी वियो आहे न बनी बेलाराई आहे। कारी ज़मीन पहले हुई, उहा जेका ते अलाए हिननि पोखी ज़बरदस्ती पाण पोखाराई हुई ऐं अलाए केरु भेला वियो। साईं अहमद शाह ते इल्ज़ाम लॻायो आहे मंठार उनड़, जंहिंजी बनी आहे काटण मकान में। वरी उन खां असां ॻोठण खां पुछोसीं त भाई 29 नंबर सर्वी बनी आहे, जंहिंमें हिकिड़ो हारी आहे, सरकारी जेका बनी आहे उन में ॿियो हारी आहे। हाणे उन में जेकॾहिं माल ॻोठाण छॾियो, साईं छॾियो या ॿिया ॻोठाण जेके को भेलाए विया त उहो साईं ख़बर कोन्हे। हे चवंदा ईंदा त भाई माल जेको आहे सो साईं अहमद शाह छॾायो आहे, हीअं कयो आहे, फलाणो कयो आहे। 29 नंबर बनी चए पियो न मनु, इहा न को भेलाई न कई आहे, सर्वी नंबर आहे। बाक़ी कारी ज़मीन जेको कढी उहो अलाए हलंदल केरु आहे, काउनारा माल जा रवाना थी आहे, असांखे का बि ख़बर कोन्हे। हीअ हरू भरू चए पिया अहमद शाह भेलाई, हुन भेलाई का ख़बर कोन्हे। बनी में ख़बर न केरु भेलाड़े केरु न आटाड़ो भेलाड़े करे विया आहिनि। त हाणे जे मनु चए अहमद शाह ते त लॻायो हीअ मोहाड़ आहे, चए भाटाड़ो आहे ॻोठो आहे, असांखे कोन्हे ख़बर। हीअ गौचर कारी बनी आहे, मंठार पोखी आहे, अलाए केरु भेलायो साईं जो माल बि कोन्हो। मंठार उनड़ आहे, पुलिस जो जमानदार आहे। जी नाज़रीन, इस्लाम कोट तालके जे मुख़्तलिफ़ ॻोठनि ॻोठ गोड़ाणू ग्वारण ऐं काटण जा ई रहवासी हुया। मुख़्तलिफ़ बिरादरनि जा माण्हू आहिनि। एहतजाज कनि पिया। पुलिस जो जमानदार आहे मंठार उनड़, उनजे ख़िलाफ़ त उहो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते समूरियूं जेके बिरादरियूं आहिनि उन जे लाइ जेका जीअण जंजाल करे छॾियो। हीअ चवनि पिया त सैयद अहमद शाह हिकु सुठी साख रखंदड़ हितां जो सियासी अॻवान आहे, उन ते बनी भेलाइण जो जेको इल्ज़ाम हयो वियो आहे उनखे बदनाम कयो पियो वञे। मुतालबो कनि पिया SSP थरपारकर खां त इंक्वायरी करे हक़ीक़ी जांच करे पुलिस जो जेको जमानदार आहे उनजे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। गाज़ी बजीर, अवामी आवाज़ TV न्यूज़, इस्लाम कोट। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।